पेमरा जो लॉ है तो पेमरा इन ते नोटिस वठंदो आहे ज़ाती तरह सां अवां कंहिं वञी सघो था लॉ मौजूद आहिनि प्रेस काउंसिल असांजी मौजूद आहे अहिड़े लॉ जी मौजूदगीअ में वरी त मीडिया ट्रिब्यूनल्स मीडिया इन जो मतिलबु आहे त असांखे दबाव में विझण था चाहियो तव्हां मीडिया कोर्ट्स क़ाइमु करे कारा कानून ठाहे अञा सहाफ़त खे पाबंद कंदो त पोइ अॻो पोइ तव्हां ऐलान करे छॾियो सहाफ़ती इदारा बंदि कयो पोइ तव्हां पंहिंजी हिकिड़ो PTV टाइप जा इदारा ठाहे छॾियो जेके तव्हांजी नुमाइंदगी करनि आवाम जो आम माण्हुनि जो आवाज़ केरु बणिबो ही भी हिकिड़ो हथकंडो आहे हरबो आहे असीं सम्झूं था ऐं असां मुकमल तौर ते हिनखे रद्द था करियूं अॻे असां सहाफ़त जेका कंदा हुआसीं उन जे मुक़ाबले में अॼु जेका सहाफ़त आहे उहा तमामु घणी रुमाल में वेढ़े करणी पई थिए ऐं उन सां गॾोगॾु असां उन जे ख़िलाफ़ु आहियूं मीडिया कोर्ट्स असां सम्झूं था त सहाफ़त खे दॿाइण जे लाइ इज़हार जी आज़ादी खे दॿाइण जे लाइ वफ़ाक़ी सरकार जी हिकिड़ी नई चाल आहे ऐं उन चाल जे साम्हूं पूरे पाकिस्तान जा सहाफ़ी गॾु बीहंदासीं। मीडिया कोर्ट्स वारो कानून कालो कानून आहे ऐं इहो डिक्टेटरशिप आहे माना तव्हां मीडिया खे कंट्रोल करणु था चाहियो ऐं कंट्रोल डेमोक्रेसी जे लाइ तव्हां कमु था कयो इहो असां बाक़ाइदा स्टेटमेंट जारी करे नामंज़ूर कयो आहे उन जो भी सिलसिलो इहो आहे त असां जेको भी मीडिया कोर्स छो धार छो अॻे ई असां तमामु घणी सेंसरशिप में हलूं पिया असांखे मुकमल इज़हार जी आज़ादी हासिल कोन्हे असांजी प्रेस खे मुकमल फ्रीडम कोन्हे उनजे बावजूदि असांखे थोरी घणी आज़ादी मिलियल आहे उहा बि हिन मीडिया कोर्ट्स जे ज़रिए हीअ हाणे जेका असां कोशिशि कई पई इहा ख़ैर इमरान ख़ान जी जीअं हुकूमत आई आहे उनजी कोशिशि इहा रही आहे त मीडिया खे सफ़ा निपूड़े ऐं पंहिंजे ग़ुलाम करे हलाइजे हर ख़बर ते जेका सहाफ़ी जी पेशी थींदी त पोइ कीअं जेका सहाफ़ी पंहिंजो सच लिखंदा सो ही जेका असां कोर्ट्स खे कंहिं सूरत में तस्लीम कोन था कयूं ऐं मीडिया कोर्ट्स जो मक़सदु ई असां ईअं था सम्झूं त जेको अक्सर जो आवाज़ आहे उनखे दॿाइण जी कोशिशि कई थी वञे। सहाफ़ियुनि पारां मीडिया कोर्टनि खे मुकमल तौर रद्द कयो वियो आहे। कैमरामैन जावेद जोन सां गॾु आरिफ नाइच अवामी आवाज़ TV कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk